पर इहो मोटरसाइकिलियूं हथियार खणी करे जेको आहे राति जो मोटरसाइकिलियूं फुरनि था न, केरु आहिनि? ईसाई आहिनि? शहर जा को वाणिया आहिनि छा भला? वाणिया त ग़रीब राति जो निकिरंदा ई न आहिनि। यहूदी आहिनि भला असांजे शहर शदादकोट जे अंदरि राति जो गाॾियूं फुरनि था। अफ़सोस सां चवणो पए थो मुस्लमान आहिनि। हथियार खणी करे जेकॾहिं गाॾी मिली ठीकु आहे, न त उनजी जान बि ख़तमु कयो। छाजे करे? गाॾी हासिलु करणी आहे। गाॾी हलाईंदो न, पैसो ज़रूरत में आहे। इहो कहिड़ो जेको आहे मुस्लमान क़यामत ॾींहुं अलाह जे नबी खे जेको आहे मुंहुं ॾेखारींदो। अलाह जे नबी फरमाए क़यामत ॾींहुं इंसान उथंदा, यौम महशर में जेको आहे इंसान इहे उथंदा। जीअं जो माण्हू उथंदा न, उन सां गॾु अलाह जे नबी फरमाए कुल्हे ते उठ जेको उथी पवंदो, तमामु वॾो जेको आहे उहो आवाज़ु कंदो। अलाह जे नबी फरमाए ईअं वरी ॿियो हिकिड़ो इंसानु उथंदो, उन सां गॾु अलाह जे नबी फरमायो गऊं बि उथी पवंदी, वॾो आवाज़ु कंदी। अलाह जे नबी फरमायो टियों उथंदो, बकरी बि उथंदी, आवाज़ु कंदी। अलाह जे नबी फरमायो काइनात क़यामत ॾींहुं अवलिन आख़िरीन सभु इंसान गॾु थींदा। उन टाइम इहो इंसानु जेको आहे ज़लील थींदो। जेकी बि शइ दुनिया जे अंदरि चोराई अथव न, दुनिया जे अंदरि जेकी शइ चोराई अथव न, मतां ईअं सम्झो अलाह को गाफ़िल आहे, अलाह जेको आहे नथो ॾिसे। अलाह खे जेकी आहे का ख़बर नथी पवे। तव्हांजो हिकिड़ो हिकिड़ो मिंट जेको आहे उहो सेव थींदो वञे। दुनिया ते शुमार कयो भला, कीअं साईं भला मिंट क़ीमती थो थिए? मिंट कीअं थो सेव थिए? हाणे त जेको आहे आख़िरत खे सम्झणु बिल्कुलु आसान आहे। जिते डिजिटल कैमरा लॻल हुजनि, तव्हांजे महीने जी रिकॉर्डिंग जेकी आहे निकिरी थी अचे, उन में चोर साफ़ जेको आहे नज़र थो अचे, ख़बर थी पए त फिलाणी जेको आहे शइ चोराए थो। दुनिया जा इंसान एतिरो कुझु करे सघनि, क़यामत जे ॾींहुं अलाह जेको आहे तव्हांजी इन पूरी कंडीशन खे जेको आहे साबित नथो रखे सघे। अलाह जे नबी फरमाया इंसान उथंदा, उन सां गॾु जेको आहे जंहिं का शइ दुनिया जे अंदरि चोरी कई आहे न, अलाह जे नबी फरमायो उन सां गॾु जेको उथंदो। दुनिया जे अंदरि कंहिंजी मोबाइल खईंदो, अलाह जे नबी फरमायो, हाणे ॾिसो मां क्यास थो कयां हिन हदीस खे। अलाह जे नबी छाजो मिसाल ॾिनो? अलाह जे नबी उठ जो, ॻऊं जो, बकरी जो। अलाह जे नबी फरमायो इहे शयूं उन सां गॾु उथंदियूं। हाणे इहे त शइ नबी साईं जे ज़माने में हुयूं, पर असांजे ज़माने में जेके चोरी थियनि उन जे बारे में छा हुकुम आहे? उहा शइ मिसाल हिन ज़माने में मोबाइल आहे, इहो क़यामत ॾींहुं जीअं जो चोर उथंदो न, मोबाइल हिन सां गॾु उथंदो। पैसो चोरायो अथई, पैसे सां गॾु जेको आहे क़यामत ॾींहुं उथंदो। साईं दुनिया जे अंदरि मोटरसाइकिल चोराई अथई न, इहा क़यामत ॾींहुं कुल्हे ते जेकी आहे मोटरसाइकिल बीठी हूंदसि। केतिरो ज़लील थींदो इहो इंसानु क़यामत जे ॾींहुं। हिते सिर्फ़ु मस्तोई माला जे अंदरि अगरि को चोरी में पकड़ी पए, मस्तोई माला वारा रुॻो हुनखे माण्हू ॾिसनि त उहो उते ई जेको आहे शर्म में ॿुॾी वेंदो। साईं हुनखे मोचड़ा लॻनि मस्तोई माला में, हुजे बि मस्तोई माला जो, चोरी में पकड़ी पए केतिरो ज़लील थींदो। पर क़यामत ॾींहुं अवलिन आख़िरीन आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं सभु इंसान बीठा हूंदा। ऐं हिन हथ में उहा शइ हूंदी जेकी हिन दुनिया जे अंदरि चोराई हुई। जहिड़ी शइ चोराई, नंढी हुजे वॾी हुजे, हे मया भाउ ॾिसो तमामु वॾो ज़िलत वारो इहो ॾींहुं आहे इंसान जे मथां।